Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. भारत खिलाफ़ तारीख़ी कामयाबी ते सॼे मुल्क में शुक्राने जो ॾियारो मल्हायो पियो वञे। ॾींहं जी शुरूआत मस्जिदुनि में क़ुरान जी तिलावत ऐं ख़ुसूसी दुआउनि सां थी। वफ़ाक़ी राजधानीअ में 31 ऐं सूबाई राजधानियुनि में 21 तोपुनि जी सलामी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म हाउस में क़ौमी झंडो फड़कायो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध सेक्रेटरीट में क़ौमी झंडो फड़कायो। तक़रीब में सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि ऐं चीफ सेक्रेटरी समेत ॿियनि ऑफिसरनि जी शिरकत। मज़ार क़ाइद ऐं मज़ार इक़बाल ते गार्ड्स जी तब्दीलीअ जूं तक़रीबूं बि थियल। गवर्नर कामरान टिसूरी ऐं कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल अवेस दस्तगीर मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। लाहौर में गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर जी अलामा इक़बाल जे मज़ार ते हाज़िरी। सखर, मीरपुर ख़ास, खैरपुर, मटियारी, बदीन, कंधकोट ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं कोठाए शहीदनि खे भेटा पेश कई वई। शुक्राने जे ॾियारे जी मुख्य तक़रीब अॼु राति इस्लामाबाद में थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हथियारबंद फ़ौजनि जा सरबराह शिरकत कंदा। सिंध तास मुआहिदे जी हिक तरफ़ी मुअतलीअ खे रद्द कयूं था। मुआहिदे में हिक तरफ़ी मुअतली जी का शिक मौजूदु नाहे। पाकिस्तान पंहिंजे आबी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ क़ौमी ताक़त जा समूरा वसीला कुतब आणींदो। ऑपरेशन बुनियान मरसूज़ जे कामयाबीअ ते हथियारबंद फ़ौज जे दिलेर सिपाहियुनि ऐं सरबराहनि खे ख़राजी तहसीन पेश कयां थो। हीअ कामयाबी रुॻो पाक फ़ौज जी न पर सॼे क़ौम जी कामयाबी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो भारत ख़िलाफ़ तारीख़ी कामयाबी जे हवाले सां शुक्राने जे ॾियारे ते पैगाम। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त हथियारबंद फ़ौज भारतीय जारियत जो पेशावराणे अंदाज़ में भरपूर ताक़त सां जवाबु ॾिनो। दुनिया पाकिस्तान जे सबर जो एतिराफ़ कयो ऐं असांजे ऑपरेशनल मुहारत खे तस्लीम कयो। पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे। असां कंहिंजे ख़िलाफ़ जारियाणो अज़म नथा रखूं। पाकिस्तान पंहिंजे ख़ुदि मुख़्तियारी ऐं जाग्राफ़ियाई सालमियत ते ठाव न कंदो। असां धरतीअ ख़िलाफ़ कंहिं बि जारियत जो भरपूर जवाबु ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाक हवाई फ़ौज जे शाहीननि वतन जे दिफ़ा दौरान दुश्मन खे कुझु कलाकनि में इबरत जो निशानो बणाए छॾियो। 6 ऐं 7 मई जे राति भारत बुज़दिलीअ जो मुज़ाहिरो कंदे पाकिस्तान ते हमिलो कयो। मासूम ऐं बेगुनाह शहरी शहीद थी विया। दुनिया ॾिसी छॾियो त दुश्मन खे गोॾा खोहण में कुझु कलाक लॻा। जेकी जहाज़ दुश्मन जो गुरूर हुआ उहे हाणे ख़ाक ऐं इबरत जो निशान बणिजी चुका आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त ॿिनि एटमी ताक़तुनि विच में जंगबंदीअ जो क्रेडिट अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ॾांहुं वञे थो। ट्रंप खिते खे तबाही खां बचाए इंसानियत जी ख़िदमत कई आहे। अमरीका सां गॾियल सहकार खे वधीक हथी ॾियणु चाहियूं था। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वीअ सां अमरीका जे वक़्ती सफ़ीर नेटली बेकर मुलाक़ात कई। गॾियल दिलचस्पी जे मामलनि, पाक अमरीका लाॻापनि ऐं ॿितरफ़ो सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि। पाक भारत जंगबंदीअ खां पोइ जी सूरत हाल ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जंगबंदीअ में अहम किरदारु अदा करण ते सदर डोनाल्ड ट्रंप जा थोरा मञिया। अमरीकी वक़्ती सफ़ीर नेटली बेकर चयो त पाकिस्तान सां गॾु बहितरीन लाॻापा क़ाइमु आहिनि। अमरीका मुख़्तलिफ़ शोबनि में पाकिस्तान सां सहकार जारी रखंदो। वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ पेट्रोलियम शयुनि जी नयुनि क़ीमतुनि जो ऐलान करे छॾियो। पेट्रोल जा अघ बरक़रार। डीज़ल जो फ़ी लीटर ₹2 सस्तो। नाणे वारी वज़ारत मूजिबि पेट्रोल फ़ी लीटर जो अघु ₹252.63 बरक़रार आहे। डीज़ल जो नओं अघु ₹254.64 फ़ी लीटर थी वियो। मिटीअ जो तेल ₹5.04 फ़ी लीटर सस्तो। लाइट डीज़ल आयल जी क़ीमत में बि ₹4.68 फ़ी लीटर लाथ। सिंध जो नामियारो सूफ़ी रागी सदरुद्दीन शाह लाॾाणो करे वियो। सूफ़ी रागी सदरुद्दीन शाह 2 हफ़्तनि खां गिम्स अस्पताल में दाख़िल हो। 4 महीना अॻु किडनी ट्रांसप्लांट थियो हो। तबियत बहितर न थियण सबबि अॼु गिम्स अस्पताल में दम ॾिनो। ऐं ठरी मीरवा भरिसां रोलू कूतन नींगर खे ॾाढे मारे छॾियो। ॻोठ तारकुंड में रोलू कूतन 16 वरनि जे नींगर वकार पुट वहीद ॿांभण खे ॾाढे मारे छॾियो। वारसनि मूजिबि नींगर घर वञी रहियो हो त रोलू कूतन मथसि हमलो कयो। इलाइक़े में रोलू कूतन जो आज़ार वधी वियो आहे। शिकायतुनि बावजूदि इंतज़ामिया नोटिस नाहे वरितो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली का रहा आहियां अब्दुल हकीम नारे जो हेडलाइन समां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक।